नाज़रीन, गुड्डू वेझो डेरा मोड़ ते हिंदू पंचायत तरफां धाड़ेलनि वटि बांदी बड़ेलनि जी आज़ादी लाइ 5 ॾींहं बि धरणो जारी आहे। धरणे में एसडीपी सदर सैयद ज़ैन शाह ऐं ॿियनि पार्टियुनि जा अॻवान बि शरीक आहिनि। तफ़सील ॾिसूं था गुड्डू मां चाकर नसीराणी जी हिन रिपोर्ट में। 28-30 मग़वी लॻा पिया आहिनि ज़िले में, नस्ली जहिड़ा उरूज ते आहिनि, को ऑपरेशन कोन्हे छो त सरपरस्ती पुलिस इंतजामिया पोयनि 15 साल में पाकिस्तान पीपल्स पार्टी हवाले करे छॾी चङनि मुड़सनि जे MP MNA उन्हनि असेंबली में पहुता त सिंध विकिणियो, हिते पहुता त पंहिंजी चङा मुड़सी लाइ इंसाफ़ ऐं ईमानदारी छॾे ॾिनो, जंहिंजे करे ही उन नतीजो आहे। क्राइम वधी वियो आहे, सॼी सिंध में मुख़्तलिफ़ जाइनि तां खजनि था या पंजाब में खजनि था त हिन ज़िले में अची मग़वी रखाइनि था। इन अॾे खे ख़तमु करण लाइ संजीदा ऑपरेशन की जरूरत है। पुलिस लॉ एनफोर्सिंग एजेंसीज इन में हिस्सो वठनि ऐं उनजी सरपरस्ती कंदड़नि खे गिरफ़्तार कनि ऐं जेके मुलविस आहिनि उन्हनि ते सख़्त ऑपरेशन कनि ऐं जेको त जीअं ई कचे मां मुकमल तौर ते क्रिमिनल्स जा अॾा ख़त्म थी वञनि। बाक़ी जेकॾहिं वक़्त जे MPs MNA सरदारनि जी ॿुधंदा रहंदा यकीनी तौर ते कोन थींदी। असां सिंध जे अवाम खे ॿियो गुज़ारिश कंदासूं, सरदारनि जी इज़त करियो, पीरनि जी इज़त करियो, पर उहे जेके सियासत में सिंध दुश्मन ऐं अवाम दुश्मन ऐं बदकिरदार था थियनि उन्हनि खे महिरबानी करे वोट न ॾियो, उन्हनि खे पंहिंजो अवामी नुमाइंदो न चूंडियो, छो त उन्हनि पंहिंजे किरदार सां ॿुधायो आहे त उहो अवामी नुमाइंदनि जे लाइक़ु न आहे। उन करे उहे ॻाल्हियूं ॾिठूं जेके असांजे मुआशिरे में किन सरदारनि में पीरनि में चङनि मुड़सनि में ऑफिसरनि में ॻाल्हियूं ॾिठूं, उन्हनि ते कड़ो एहतिसाब ऐं ऑपरेशन जी ज़रूरत आहे, न त मुल्क खाईअ में थींदो, मुल्क जी मईशत अॻई तबाही हेठां, सियासी निज़ाम अदम इस्तेहकाम नतीजतन छा थींदो, मुल्क ॿुॾी वेंदो। उन करे मुल्क खे ॿुॾण खां बचाइण लाइ ऐं हिन इलाइक़े में बदअमनी खे ख़तमु करण लाइ असांखे इंटीरियर मिनिस्टर बुगटी साहब उहो हिन इलाइक़े जो आहे, होम मिनिस्टर सिंध जो ब्रिगेडियर हारिस, उन्हनि खे तकिड़ो अची हिते कैंप करे टीम ठाहे ऐं कड़ो ऑपरेशन करणो। सॼे सिंध जे बहादुर आवाम खे सलाम पेश कयां थो, कश्मीर जे बहादुर दोस्तनि खे सलाम पेश कयां थो जेके हिन ज़ुल्म जे ख़िलाफ़ निकिता आहिनि, ज़ालिमनि जे ख़िलाफ़ निकिता आहिनि। अगवा जे हिन ज़ुल्म जे ख़िलाफ़ आवाज़ उथारणु ज़रूरी आहे। जगदेश 3 महीननि खां अगवा हुयो, 3 महीननि में बाज़ियाब नथो थिए, लेकिन जॾहिं धरणो लॻो त 3 ॾींहंनि में बाज़ियाब थियो ऐं बग़ैर इंजे जो हिकिड़ी गोली हली हुजे। इन जो मतिलबु इहो आहे त सरदार जी यारी आहे SP सां, सरदार जो यारी आहे धड़ेल सां, ऐं इहो मुसलस गॾिजी करे जेको आहे इहो सॼियूं वारदातूं करे थो। मुनाफ़े बख़्श कारोबार आहे, लखे रुपयनि जी आमदनी आहे इन जे ज़रिए। जेसि ताईं सरदार सरपरस्ती न करे धाड़ेल खे जुरत ई न आहे जो एॾो वॾो क़दम खणी सघे। हिन वक़्त बि तक़रीबन 1 दर्जन जे लॻभॻि माण्हू आहिनि जेके अगवा जी हालत में आहिनि। असांजो सागर कुमार अगवा आहे, असां उनजी बाज़ियाबी जो मुतालबो कयूं था। मासूम न्याणी प्रिया कुमारी अगवा आहे, बाज़ियाबी जो मुतालबो कयूं था। मुंहिंजो भाणे जो आहे आतिफ अली डोमकी जेको अगवा आहे, ज़हीर अहमद खालदी उन सां गॾु अगवा थियो आहे, जेके ताज़ो अगवा थिया आहिनि। मां हिन जी बाज़ियाबी जो मुतालबो कयां थो। मुश्ताक महमदानी ट्रक ड्राइवर अगवा आहे, मलिक बिरादरी जा अगवा आहिनि, बुगटी बिरादरी जा अगवा आहिनि। मां मुतालबो कयां थो त जेतिरा बि अगवा थिया आहिनि सभिनी खे बाज़ियाब करायो वञे ऐं एतिरे ताईं सिंध खे एहतजाज जारी रखणु घुरिजे जेसि ताईं आख़िरी मुग़वी बाज़ियाब नथो थिए। साईं, असांजी इन टाइम डिमांड आहे त पुरअमन एहतजाज, हिन जो धरणे जो मतिलबु सिर्फ़ु मुग़वी बाज़ियाब करणु न, लेकिन पुरअमन जेको आहे डिस्ट्रिक्ट असांखे ॾिनो वञे उनजे लाइ बि इहा चीज़ आहे। त असां इहा ई जेको आहे न हिकिड़ी अपील कयूं था लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ खां त हिन डिस्ट्रिक्ट खे जेको आहे हिन डिस्ट्रिक्ट जो अमन बहाल कयो वञे ऐं हीउ धरणो जेको एक्चुअली लॻायो वियो आहे उहो कश्मीर जे जेको आवाम लॻायो वियो आहे, उहो जेको असांजो नौजवान वियल आहे सागर कुमार उनजे लाइ स्पेशली लॻायो वियो ऐं जंहिंमें जेको आहे कनेक्ट थी चुका आहिनि सभु, जेके 3 ॼणा बाज़ियाब थी विया आहिनि। लेकिन हीउ धरणो तॾहिं जेको आहे न इन टाइम ताईं जेको आहे न हलंदो रहंदो जेतिरे ताईं सागर कुमार बाज़ियाब न थींदो। जेकी मग़वी बाज़ियाब थिया आहिनि इन मां तव्हां ख़ुदि महसूसु करे सघो था
ये सरदारन पुलिस जेके मगी हुआ से वेठल आहे जिन खे वठी आया ऐं हिकु गाॾी में जी पेश कयूं कोई हिननि ऑपरेशन कोन कयो जंहिंमें ही बाज़ाब्ता आहिनि इन मां तव्हां ख़ुदि महसूसु कंदा हूंदो त हिते ही इंडस्ट्री बणिजी वई आहे जंहिंमें पार्टनर आहिनि दाड़ेलनि सां गॾु पुलिस ऐं सरदार माण्हुनि खे हिननि यरगमाल बनाए रखियो आहे समूरनि ज़िलनि ते करप्शन पुलिस ऑफिसर ऐं सरदार जिन माण्हुनि खे यरगमाल बनाए रखियो आहे कब्ज़ो करे रखियो आहे उहे माण्हू पंहिंजी जान छॾण लाइ माण्हू जेके वेठा आहिनि शौक़ करणु चाहिनि इहो असां ते धरणो जारी रखणु नथा चाहियूं ऐं असांजा दुकान बि तक़रीबन 6 ॾींहं बंदि आहिनि उहे बि असां खोलणु चाहियूं था पर इहो असां इंतिज़ामिया खां बि इहो मुतालबो आहे असांजो त बराए महिरबानी करे असां कश्मीर वासियुनि ते रहम खाईंदे जेके असांजा बक़ाया मुगवी आहिनि उहे बि बाज़ाब कराए ॾियो असांखे असांजो सागर कुमार आहे इन खां अलावा ॿिया आहिनि उहे सभु असांखे आज़ादु कराए ॾियो त जीअं असां सभु वञी पंहिंजो कारोबार कयूं हिन सख़्तु गर्मी में हीउ जेको धरणे में असां वेठा आहियूं धरणो पंहिंजो ख़तमु कयूं असां SP साहब खां DG रेंजर्स खां इहो मुतालबो कयूं था त ज़िले कश्मीर हेठि कंदकोट में रेंजर जो बग़ैर मतभेद जे ऑपरेशन कयो वञे त जीअं हिते मुगवी आज़ाद बि थियनि ऐं अमन मान बि बहाल थिए कोई ॾींहुं अहिड़ो ख़ाली न आहे जॾहिं हिते को वारदात न थिए इहे वारदातुनि जे करे असांजा घर परिवार ॾाढा डिप्रेशन में अची विया आहिनि ॿार स्कूल वञण जे लाइ तयारु न आहिनि हर तरफ़ ख़ौफ़ आहे इन ख़ौफ़ खे ख़तमु करण जे लाइ ज़रूरी आहे त रेंजर जो ऑपरेशन कयो वञे त जीअं असांखे हिते मुकमिल अमन मिले आहे त 4 ॾींहं अॻु असांजो मुंहिंजो भाउ मुंहिंजो आतिफ़ हुसैन डोमकी जेको 4 ॾींहं अॻु कंहिं कमकारे हितां खां कंदकोट वियो बख्शापुर खां कंदकोट वियो त को सौदो वठी अचां मगर उनखे शहर खां ॿाहिरियां ई बाईपास तां जीअं उहो वेगन मां लथो आहे ऐं हिकिड़ो ॿियो ख़ालदी आहे ज़ात जो जेको नंढड़ो ज़हीर अहमद उनखे ऐं हिन खे गॾिजी छो जो इहे ॻोठ जा हुआ बख्शापुर जा हुआ त पोइ हिकिड़ी वेगन में गॾिजी विया उहे गॾी उते लथा उन्हनि खे उतां बाईपास तां अगवा कयो वियो आहे ऐं हाणे उहे कचे तरफ़ जेको आहिनि त कंहिं हंधि मुग़वी आहिनि असांजो मुतालबो ई आहे SSP अमजद शेख साहब खां त जल्द अज़ जल्द असांजो ई नंढड़ो आतिफ़ हुसैन डोमकी ऐं उन सां गॾु ख़ालदी ऐं ॿिया जेतिरा बि मुग़वी हिन वक़्तु दाड़ेलनि वटि आहिनि उन सभिनी खे हिकिड़ो जेको आहे त बाइज़त तरीक़े सां उन्हनि खे वापसि आंदो वञे ऐं उन्हनि जेके अगवाकार आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु हिकु सख़्तु एक्शन खयो वञे ऐं ऑपरेशन जो मुतालबो कयूं था असां ग़रीब आहियूं ख़ुदारा असां ते रहम कयो असां वटि पैसा न आहिनि जो असां एतिरा पैसा इन्हनि खे भुंग जा भरे ॾियूं हिकिड़ो कारोबार थी चुको आहे हिकिड़ो मुनाफ़ा बख़्श कारोबार आहे जेको दाड़ेलनि ऐं जेका आहिनि त पके जे दाड़ेलनि ऐं कचे दाड़ेलनि मिली करे इन जो हिकिड़ो बुनियादु विधो आहे असां इन नासूर खां तंग आहियूं ऐं तव्हां ॾिसो था त हिते हिन एहतिजाज ते देरा मोड़ में असीं सभु शरीक आहियूं